THN न्यूज़। कंबर में खोराक खाते जे ऑफिसर राजा शहबाज मेमण ऐं मुख्तियार कार कंबर गॾिजी कार्रवाई करे मुख़्तलिफ़ कारखाननि जे गुदामनि में वापारियुनि पारां ख़रीदण बाद ज़ख़ीरो कयल कणिक जूं 5000 बोरियूं हथ करे वरितियूं। हथायल कणिक खणाए खोराक खाते जे गुदामनि में रखराई वई। राब्तो करण ते खोराक खाते जे ऑफिसर राजा शहबाज मेमण ॿुधायो त सिंध हुकूमत पारां कणिक ख़रीदारीअ जो हदफ़ पूरो करण लाइ कंबर में मुख़्तलिफ़ राइस मिलुनि ऐं ॿियनि वापारियुनि पारां पंहिंजे गुदामनि ते रखियल कणिक हथ कई आहे। हथायल कणिक वापारियुनि पारां पंहिंजे ज़िले खां ॿाहिरि मोकिलण लाइ ज़ख़ीरो कई हुई। हाणे उहा कणिक खोराक खाते जे गुदामनि में रखी वई आहे। ज़ख़ीरेखोर वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी।